खैरपुर भरसां ॻोठ दरगाह पीपर कोको में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में मुनव्वर राजपर मोहम्मद नवाज़ बाबू राजपर राणो राजपर ख़ादिम ऐं ॿियनि ॻोठाणनि पारां प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें ख़ुसूसी ख़िताब पीर सैयद अब्दुल क़ादिर शाह जिलानी जिन ख़िताब कंदे चयो, ॿिन्ही जहान जे सरदार पाण करीम जिन जी विलादत जी मुबारक ॾिहाड़ो मल्हाइण असांजो ईमान जो हिस्सो आहे। रबीउल अव्वल जो महीनो बरकतुनि, रहमतुनि ऐं अज़मतुनि जो महीनो आहे। पाण करीम जिन जी विलादत सां समूरी काइनात रोशन ऐं मुनव्वर थी वई। हिन जहान जे मालिक अल्लाह साईं असांखे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे असां ॾांहुं रहमत करे मोकिलियो। अॼु बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैगाम खे आम करण जी सख़्त ज़रूरत आहे। आख़िर में पूरे उम्मत ते मुसलमान दुआए ख़ैर घुरी वई। हिन मौक़े ते उस्ताद गुल हसन उजण, उस्ताद अल्लाहदाद नाड़ेवाल, ताज मोहम्मद जखरू, साफ़ी अब्दुल सत्तार मेहराणी, नात ख्वां लखमीर नाड़ेवाल, मोहम्मद हसन लालण, मल्हा बखर फ़कीर राजपर, नात ख्वां वहीद नाड़ेवाल, राशिद ॿियनि इलाइक़े वासियुनि वॾी तादाद में शिरकत कई। बात में नगर न्याज़ पिणु खारायो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।